चंबड़ मां ख़बर ईंदालू त चंबड़ में सिंध अवामी फोरम पारां साल 2022 के पैगाम लतीफ़ जे उनवान तहत शहर जे इकबाल पंप भरिसां ग्राउंड में मल्हायो वियो, जंहिं में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे सियासी समाजी इल्मी अदबी माण्हुनि शाइरनि ऐं साफ़िन वरी तइदाद में शिरकत कई, जिन में सिंध अवामी फोरम जो सरबराह जान मोहम्मद जुनेजो, डॉक्टर अनवर हजाणू, डॉक्टर हसन लेगारी, हबीब जतो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आलमगीर शाइर ऐं दुनिया जे वॾे में वॾो शाइर हुअण सां गॾु सिंध जो मज़हमती इनकलाबी आफ़ाकी शाइर हो, जंहिं पंहिंजी शाइरी में सिंध जे माण्हुनि खे सुजाॻ थियण ऐं पंहिंजा हक़ वठण लाइ शाइरी में पैगाम ॾिनो। हिननि चयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी जदोजहद करण जो पैगाम ॾिए थी। हिन वक़्तु सिंध अंदरि पाणी जी अथरादू खोट पैदा कई वई आहे ऐं जेको बि पाणी अचे थो इहो वाहन ऐं शाखुनि जे मुंड जा बासर आबादगार आपाशी अमिले जी मिली भगत सां चोराए रहिया आहिनि। हिननि चयो त सिंध जे माण्हुनि खे घुर्जे त इहे पंहिंजे क़ीमती वोट जी ताक़त सां पंहिंजो मुस्तक़बिल संवारे सघनि था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।